सदारती तकरीर योम हसन नासिर जे मौक़े ते। अज़ीज़ साथियो ऐं अज़ीम पोरियतो, आउं लतीफ़ जे लफ़्ज़नि में शहीद हसन नासिर खे ख़राज अक़ीदत पेश करियां थो। खर जा खॾ खईं पवण कारण पिरीअ जे, तंहिंमें पाण पई ग़ैबती ग़ार थियो। अयूब गवर्नमेंट ऐं उनजे हवारिन पंहिंजी पर में ईअं थे विसियो त शैतानी मनसूबनि ऐं वैश्याणियुनि हरकतुनि सां हसन नासिर खे ख़तमु करे मज़लूम अवाम जे गूंजदड़ आवाज़ खे दॿाए छॾिबो। तारीख़ इन नापाक मक़सद खे ठुकराए छॾियो ऐं नासिर जो बेगुनाह खून रायगान न वियो। अॼु हसन नासिर जे मुक़दस खून मां हज़ारे हसन नासिर जनम वठी चुका आहिनि ऐं मज़लूमनि जो आवाज़, हारिन ऐं मज़दूरनि जो आवाज़, शागिर्दनि ऐं अदीबनि जो आवाज़, शाइरनि ऐं दानिश्वरनि जो आवाज़ फौलाद खां सख़्तु ऐं हिमालया खां वधीक उतां बणिजी चुको आहे। अॼु इन आवाज़ खे, इन तूफ़ान खे, इन सुर्ख़ समुंड खे दुनिया जी का बि ताक़ूती ताक़त, को बि वैश्याणो मनसूबो रोके नथो सघे। अॼु मज़लूम जो आवाज़ फिज़ाउनि में कड़का पियो करे, धरती जी दिलि खे पियो धोॾे ऐं पहाड़नि खे लर्विश में पियो आणे। साथियो, आउं अव्हां खां पुछण थो घुरां त अॼु केरु ज़िंदा आहे, हसन नासिर या नासिर जा कातिल? यकीनन सभिनी खे ईअं ई चवणो ऐं क़बूल करणो पवंदो त नासिर जा कातिल मरी चुका आहिनि। शहीदनि जे खून में जिन बि पंहिंजा नापाक हथ रंगिया आहिनि, दुनिया शाहिद आहे त तारीख़ उन्हनि मुजरिमनि खे कॾहिं माफ़ न कयो आहे। हुसैन रज़े ज़िंदा आहे ऐं यज़ीद ते अॼु बि 1400 साल लंबे अरसे गुज़रण पुॼाणा लानत ऐं मलामत में ॾींहों ॾींहुं वाधारो थींदो थो रहे। हुसैन ता हयात ज़िंदा आहे छाकाणि त नासिर उन साॻीरी अज़ीम रिवायत खे पंहिंजे खून जी आबियारी सां ज़िंदा कयो आहे। साथियो, वाइदो करियो त शहीद नासिर जे लाहिया अमल ऐं उनजे अज़ीम बहादुरानी रिवायत खे जीआरींदे जिन बि साथियुनि शहादत जो जाम पीतो आहे, अॼु या सुभां, अॻे या पोइ, उन्हनि मड़नी शहीदनि जो बदिलो वठंदासीं पूरे न्याउ ऐं पूरे इंसाफ़ सां, न जज़्बात में अची। शहीद नासिर जी यादि असां लाइ हिकु पैगाम आहे, हिकु लाहिया अमल आहे जंहिं ते कारबंद रही मज़लूम अवाम जी सही रहनुमाई करे खेनि फुरलुट ऐं इफ़्तिसाल जे जहन्नम मां कढी ख़ुशहाली जी जन्नत में आणो आहे। असां सभिनी खे इन मक़सद लाइ जीअणो आहे ऐं इन मक़सद लाइ ई मरणो आहे। आख़िर में आऊं नासिर जे मुक़दस खून ऐं पोरत अवाम जी मज़लूमियत ऐं बेवसीअ जो वास्तो थो विझां। आख़िर में आऊं नासिर जे मुक़दस खून ऐं पोरत अवाम जी मज़लूमियत ऐं बेवसी जो वास्तो विझंदे अवामी ख़ादिमनि खे अपील थो करियां त पंहिंजनि इख़्तिलाफ़नि खे ख़तमु करियो। असांजी बेइतफ़ाक़ी, अव्हां जी बेइतफ़ाक़ी मज़लूम खे फ़ाइदे बजाए छीहो रसाईंदी। अचो त वाइदो करियूं त असीं पंहिंजी सिफ़ुनि में इताअत वसीले पंहिंजे अज़ीम मक़सद जी हासिलात लाइ अॻे खां बगरा थींदासीं। शहीद ज़िंदाबाद, नासिर ज़िंदाबाद, मज़लूम अवाम ज़िंदाबाद। 13 नवंबर 1970।